जी नाज़रीन, कोहाट कैडेट कॉलेज में रहथियल तकरीब में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ शिरकत कई आहे। फौजी परेड जो मायनो बि कयो। कैडेट कॉलेज में कोठायल वालदेन तकरीब में शिरकत करण एज़ाज़ समझा थो। क़ौम जे ॿारनि खे जदीद तालीम ॾियारण हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। निगरान वज़ीर आज़म जो चवणु आहे त तालीमी निज़ाम जी कामयाबी में उस्तादनि जो इंतहाई अहम किरदार हूंदो आहे। ॿारनि जी बहितर ज़हनी नशोनुमा में संदनि वालदेन जो अहम किरदार हूंदो आहे। कोहाट कैडेट कॉलेज में रहथियल तकरीब में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ शिरकत कई आहे। फौजी परेड जो मायनो कयो वियो। कैडेट कॉलेज में कोठायल वालदेन तकरीब में शिरकत करण एज़ाज़ समझा थो। क़ौम जे ॿारनि खे जदीद तालीम ॾियारण हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो वधीक चवणु हो त तालीमी निज़ाम जी कामयाबी में उस्तादनि जो इंतहाई अहम किरदार हूंदो आहे। ॿारनि जे बहितर ज़हनी नशोनुमा में संदनि वालदेन जो अहम किरदार हूंदो आहे।